कुरान जो कसम असां सिंधी कदां भी कोन सुधरंदासीं, भली सदियूं गुज़री वञनि पर असांजो जेको सुधरण आहे उहो बिल्कुलु नामुमकिन आहे। हिकिड़े पोड़े जी नंढड़ी वीडियो क्लिप मुंहिंजी नज़र तां चढ़ी, यकीनन तव्हां बि उहा ज़रूरु ॾिठी हूंदी। सभ खां पहिरीं इहा थोरी नंढड़ी वीडियो क्लिप ॾिसो, पोइ इन ते ॻाल्हायूं था। घरवारी किथे थी उहो त पुछोसि, हाणे कहिड़ियूं ॻाल्हियूं। थी सघे थो मुमकिन आहे कादर जी फैमिली खे बि मां साम्हूं आणियां, पहिरियों इहे बि शयूं आहिनि। अच्छा पुछो त हाणे बॾाड़ा अवले हिन जे पुट जी जेको आहे, मां हाणे इहे शयूं छा ॿुधायां, तोहर थियो त इहा वीडियो क्लिप तव्हां ज़रूरु फेसबुक ते ॾिठी हूंदी। सॼो ॾींहुं इहा वीडियो जेकी आहे ट्रेंडिंग ते हली आहे ऐं काफ़ी माण्हू इन्हनि खे शेयर बि कयो आहे। असां आख़िरकार कॾहिं सुधरंदासीं सिंधी? असां भली केॾा बि वॾा यूट्यूबर छो न थी वञूं, केॾा बि वॾा असां फेमस छो न थी वञूं, लेकिन अहिड़ियुनि हरकतुनि करण खां असां कॾहिं बाज़ ईंदासीं? छा कादिर चांडिया जी फैमिली खे टारगेट करण सां या उन जी पर्सनल ज़िंदगी खे टारगेट करण सां ही जेके असां वटि ज़ुल्म हलनि पिया, जेके बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि, जेके इस्पतालुनि में बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे, जेको बिजली जो बहरान आहे, जेका बदअमनी आहे, छा कादिर चांडिया जी पर्सनल ज़िंदगी खे टारगेट करण सां इहे सभु शयूं हल थींदियूं? इहे सभु मसइला मसाइल हल थी वेंदा? यार ईअं करण सां सवाइ असांजे बदनामी जे ॿियो असांखे कुझु बि नथो मिली सघे। छा हे जेको सियासतदान असांखे यरगमाल बणायूं वेठा आहिनि, छा कादिर चांडिया जी पर्सनल ज़िंदगी खे टारगेट करण सां असांखे इन्हनि मां आज़ादी मिली वेंदी? छा ही जेकी बदअमनी जी बाह ॿरी रही आहे, छा कादिर चांडिया जी पर्सनल ज़िंदगी खे टारगेट करण सां इहो अमन अमान बहाल थी वेंदो? कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो ॿियो बि यूट्यूबर आहे, शायदि इम्तियाज़ नालो अथसि, इम्तियाज़ चांडियो नालो अथसि, उहो बि अचे शहरयार शहर जी पर्सनल ज़िंदगी खे टारगेट करणु शुरू कई, चांडियनि जे सरदारनि जी पर्सनल ज़िंदगी ते अचे टारगेट करणु शुरू कयईं। असां भले केॾा बि मशहूरु छो न थी वञूं, पर जॾहिं कंहिंखां नाराज़ थींदासीं न, पोइ असां डायरेक्ट उन जी पर्सनल ज़िंदगी खे टारगेट कंदासीं। ॿ टे असां मुनाफ़िक गॾु कंदासीं, उन मुनाफ़िकनि खां उन जी अंदरूनी घर जी जेकी सॼी डेटा आहे उहा गॾु करे पोइ असां सोशल मीडिया ते पाण खे मुड़ुसु माण्हू थी करे टहकार ॾेई करे उन जी इज़त खे उछालींदासीं। यार कंहिंजी पर्सनल ज़िंदगी खे टारगेट करण सां मसइला मसाइल हल न आहिनि थींदा। ख़ुदा मां कादिर चांडिया खे नथो सुञाणियां, कादिर चांडियो केरु आहे, किथे रहंदो आहे, छा कंदो आहे, मां न कॾहिं मिलियो आहियां न, वरी मुंहिंजो हुन सां को वास्तो ई आहे। लेकिन अहिड़े क़िस्म जूं हरकतूं जंहिंजे ख़िलाफ़ बि थींदियूं आहिनि, कंहिंजी अगरि पर्सनल ज़िंदगी खे टारगेट कंदा आहियो न त ॾुखु थींदो आहे, तकलीफ़ थींदी आहे। तव्हां जेके ॿियूं बुनियादी शयूं आहिनि, जेके बुनियादी मसइला मसाइल आहिनि, उन्हनि ते तव्हां ॻाल्हायो। हीअ जेको ज़ुल्म बदअमनी नाइंसाफ़ियूं हलनि पियूं, तव्हां उन्हनि ते ॻाल्हायो अगरि तव्हांखे सच ॻाल्हाइण जो एतिरो शौक़ु आहे। बाक़ी यार कंहिंजी पर्सनल ज़िंदगी खे टारगेट करणु इहो इंतिहाई ग़लति अमल आहे।